जुडो लग पोरियत जे घरनि ते कब्ज़े लाइ हथियारबंदनि जी काह। हिकु नौजवान ऐं संदसि अमड़ शदीद ज़ख़्मी। मुतासिरनि जो एहतजाज। ख़बर मूजिब जुडो लग ॻोठ घगमोरी जे रहवासी मोहम्मद ऐं संदसि पीरसन अमर पठाणी खोसो मीडिया सेंटर जुडो ते एहतजाज कंदे चयो आहे त गुज़िरियल 40 सालनि खां मिठड़ाऊ कैनाल जे सरकारी भॾे ते घर ठाहे वेठल आहियूं। संदसि ॻोठ में बिरादरी जा ॿासर असांखे ॾाढ जे ज़ोर ते लॾाए संदन घरनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था। मुतासिर पोरियत मोहम्मद खोसो चयो आहे त ॿ ॾींहं अॻु संदसि बिरादरी जे ॿासर ग़ुलाम मोहम्मद गुल अली गुलाम रमज़ान समेत दर्जननि माण्हुनि असांजे घर में दाख़िल थी मुंहिंजे मथे में कुहाड़ियुनि जा वार करे शदीद ज़ख़्मी करे विधो ऐं मुंहिंजी पीरसन अमड़ पठाणी खे पिणु तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ असां जुडो थाणे रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर मक़ामी पुलिस ॿासरनि ख़िलाफ़ को बि कार्रवाई नाहे कई। हुननि एसएसपी मीरपुर ख़ास समेत समूरनि वस वारनि खां अपील कई आहे त होॾांहुं राब्तो करण ते एसएचओ जुडो विजय कुमार खत्री चयो आहे त मुतासिर पोरियत ख़ानदान खे इंसाफ़ ॾियारण लाइ हर मुमकिन क़ानूनी मदद कई वेंदी।